दादू में तारीख़ी बरसात जो सिलसिलो जारी सारी ज़िले इंतज़ामिया म्यूनिसिपल अमलो ऐं तक जा उम्मीदवार बि ग़ाइब। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में रात 2 बजे खां तूफ़ानी बरसात 12 कलाकनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां सिलसिलो जारी। 12 कलाकनि जी मुसलसल बरसात सबबि दादू जे मुख्य कारोबारी इलाइक़नि स्टेशन रोड, पुलिस हेडक्वार्टर, कचहरी रोड, मोंदड़ नाको रोड, एसएसपी मोड़, डीसी हाउस रोड, डिग्री कॉलेज रोड, मरखपुर रोड, सिनेमा चौक समेत ॻुतल आबादी वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी हेठि अची विया। तेज़ तूफ़ानी बरसात सबबि बिजलीअ जो निज़ाम धरम भरम थी वियो। रेन इमरजेंसी बिना बिजली जे फ्यूल ते हलंदड़ मशीनूं बि नाकारा बणियल। बरसात सबबि प्राइवेट ऐं सरकारी स्कूलनि तरफ़ां मोकल कई वई। तूफ़ानी बरसात सबबि सरकारी ऐं नीम सरकारी ऑफिसुनि में पिणु बरसाती पाणी तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻो। बरसात सबबि म्यूनिसिपल अमलो ऐं ज़िले इंतज़ामिया दादू ऑफिसुनि ताईं महदूद थी वई। दादू खे हथ वठी तबाह कंदड़ चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतज़ामिया जा ऑफिसर बि भॼी विया। आम अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾियणु लॻो। शहरी